तेरे पास मार ना साईं ते साहब मुझे माफ कर रौला रखे पेरन ते रौला रखे माफ कर साईं मत कनो वारन का उतर वेरी गुड बस 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 कमीनिया ने माफी थी करी जलाल के भी माफ ना है कंदो जेको भी जलाल जो दुश्मन हुंदो जलाल उनजी सिसी कप्पे छडींदो तो त कमीनी अड़ी बेगैरती वारी हरकत कई जो दिल त चवे थी तोखे जेरे गॾ जे पेट में विझराए छॾिया हले चल आई है कंटिन्यू हां सही है हले साईं अच्छा दिन एक साईं तांगे नो था साईं का व्हाट्स क्यों माफी थी गुरी माफी थी गुरी माफी थी गुरी माफी थी गुरी बस वॾो कट लॻंदो हलो तव्हां हुनखे तव्हां आउट थियो न उहो वरी कंटिन्यू पर याद रखजो जेकॾहिं बची वियो त तव्हां मां केर बि ज़िंदा न बचंदो हाल सब कर गिरा चो हो रे वञो यस क्यों Roll. क्यों? क्या सार में? ये पेरिंग गल था क्यों भगा था चल अगु तो क्यों? सिलो जी खिलता कराइना आया पे ये चोका तकरीबन तव्हां जहिड़ी इहा जुरत कीअं थी मूंसां हथ मिलाइण जी हाँ इहो छोरो कहिड़ो साईं मास्टर अज़ीम जो पुटु अयाज़ हो जेको 12 मुल्क में पढ़ी आयो आहे हलो हलो कमकार सां नी लॻो जान बचाई क्यों
क्यों सही हो अल्लाह खैर है अल्लाह साथ बारी बहुत खैर है बढ़िया है सलाम तव्हां कहिड़े हथ ॾियण जी जुरत कीअं थी सॼो ॾींहुं हथ धोन कोन आया आहिनि हथ मिलाइण इहो छोरो कहिड़ो मास्तर अज़ीम जो पुटु आया तो जेको शहर में पढ़ी आयो आहे हिते पोइ पाण खे वरी हवा मथे में आहे पर जेकॾहिं हवा न कढीमांसि त मुंहिंजो नालो बि जलाल ख़ान नाहे हलो वञो वञी कमकार सां लॻो अच्छा फिर हलो हेठि मिलिया इनके हिते ॾिस ही वञे थो हा वञे न वञ निकिरी वञे निकिरो अड़े तव्हांखे जुरत कीअं थी मूंसां हथ मिलाइण जी हा सॼो ॾींहुं हथ धो कोन था अचे था हथ मिलाइनि आईंदा अहिड़ी का बि ग़लती न कजो इहो छोरो कहिड़ो मास्तर अज़ीम जो पुटु आहे अयाज़ शहर में पढ़ी आहे न वॾी मथे में हवा निके पर जेकॾहिं इहा हवा कढी न छॾीमांसि त मुंहिंजो नालो बि जलाल ख़ान नाहे हलो वञो वञी कमनि सां लॻो अब पहिरों तू वञ ध्यान से ॾिसेस तूं ईअं न कर थोरो सां हिकिड़ो मिंट चल चल ट्राई करो बस हल हलो था हल हाणे हिते ॾिस हाणे गिलास कर ले हाणे के ॾिसो हल वरी हिते मुंहिंजे हथ ॾिस अड़े इहो केरु हो मास्तर अज़ीम जो पुटु अयाज़ जेको शहर में पढ़ी आयो आहे वॾी मथे में हवा सब रहा जलाल ख़ान इहो मास्तर अज़ीम जो पुटु आहे कराची में पढ़ी आयो आहे इनखे वॾी मथे में हवा आहे तव्हां सभु इनखे ॾिसो पोयां वञ वञ वञे तो ॾिस साईं चयो मास्तर अज़ीम जो पुटु आहे इहो दोबारा मास्तर अज़ीम जो पुटु आहे कराची को पढ़ी आयो आहे मास्तर अज़ीम जो पुटु आहे कराची मां पढ़ी आयो आहे इनखे वॾी मथे में हवा आहे बीरो हिते हिते ॾिसो मूंखे ॾिसो हिते आहे ॿुधाई थो वञे वञे ते अलाए थोरो परते ॾिसो ॾे हो हिते थोरो उते हा हिते हल वरी थोरो भाड़ा लॻे ॾिस हलो हेॾे मुंडे ॾिस मुंडे हो हिते हा हाणे हेॾे ॾिस क्यों अचो भाई ये हथियार त खणी जो फिल्म भरायूं हल तू हलियो न अचो हलो ॾिठे ओॾे जो लाइन में हाँ हा हिते ॾिठई ठीकु आहे हाणे जी हिकिड़ो मिंट हा हे वठे ॾे हाँ हा हे मुंडे ॾिस थोरो वरी हेठि ॾिस वरी मुंडे ॾिस हलो ओके क्यों सलाम अलैकुम हलो क्यों अचो हाथ रे सलाम अलैकुम हा हां हिते हा कैमरा के न ॾिसो क्यों सलाम अलैकुम अड़े तव्हांखे हथ ॾियण जी ज़रूरत कीअं थी साईं गुस्ताखी माफ़ साईं हा हलो 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 निकरण वारी क्यों हलो हथ में तो ते हिते अड़े तव्हांखे हथ ॾियण जी ज़रूरत कीअं थी साईं माफ़ साईं गुस्ताखी माफ़ साईं वञो पंहिंजो कमु कयो हलो हलो हा साईं हा वञो बीरो न ग़लति थो करे हेॾे वञो हाँ हल हले वञ Writer Fazil Samedo 0300 313 4972। प्लीज़ हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं। प्लीज़ हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन के बटन को दबा दें।